जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंखां काफ़िर हटजंदा ई सारा जंहिंखां काफ़िर डिजी विया सारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। 1,24,000 कमो बेश सहाबा सब महबूब मोहम्मद साईं जी सब मुरीद उन लड़ में अचे पिया सभई। इहा हिकड़ी शख्सियत आहे जेकी मुस्तफ़ा जी मुराद आहे। असांजो SSP साहब पीर मोहम्मद शाह खैरपुर उन जी सोच समझ त मां हिन इलाइक़े ते फलाणो SHO साहब मुक़रर कंदुसि त इन इलाइक़े में अमुन थींदो। पीर साहब पंहिंजे सोच सां SHO साहब उहो मुक़रर कयो त इन इलाइक़े में अमुन कंदो। हे पीर साहब जी सोच हिकड़ी सोच आहे इमामुल अंबिया साईं जी। इमामुल अंबिया सोचे सोचे अल्लाह के आॾो दरख़्वास्त कई, रब हे ब माण्हू इस्लाम के इज्जत ॾींदा, इस्लाम के ताक़त ॾींदा, इन्हनि ॿिनि मां हिकिड़ो मुस्लमान करे ॾे त इस्लाम इज्जत वारो थिए, कुवत वारो थिए, त इस्लाम दुनिया में फैले। हे महबूब साईं जी सोच सजन मां सभिनी मके मार सभिनी मां दुआ ॿिनि जे लाइ, इंतिखाब ॿिनि जो या हे वरी चूंड अल्लाह जी। त महबूब तो त ॿिनि जा नाला खयां पर मूंखे हे थो वणे, उहो उमर इस्लाम में दाख़िल थियो। ग़ालिबन अहिड़ो नारो तकबीर जो अॻ में कॾहिं बि सहाबा न लॻायो हो जेको फारूक आज़म जे अचण ते नारे तकबीर थी। उहो फारूक आज़म इस्लाम में मुस्तफ़ा जे घुरण ते आयो, अल्लाह चूंडे मोकिलियो। उहो इस्लाम सां गदारी त न कंदो न। पो जो खेर दिमाग जो थिड़ियल ईअं चइबो त चरियो वीचारो, को चवे त चरियो अबा फूसी बुंड ते वेठी न वेठी, केरो मञे न मञे, कंहिंजो त कंहिंसां इन जो तालुक ई कोन्हे। महबूब घुरियो, अल्लाह चूंडे ॾिनो, उहो उमर इस्लाम खे कुवत जो काफ़िरनि खे बि मजबूरन लिखणो पियो त 10 साल उमर फारूक अञा जेकॾहिं मुस्लमाननि जो सरबराह हुजे हा त काइनात में को गैर मुस्लमान रहे हा पूरी दुनिया। इहो फारूक आज़म हो। शाइर इस्लाम तो चए, जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंखां काफ़िर डिजी विया सारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिं लाइ आका घुरी हीअ दुआया मूंखे फारूक मिठड़ो ॾे मौला। जंहिं लाइ आका घुरी हीअ दुआया मूंखे फारूक मिठड़ो ॾे मौला। जंहिंजे आए कुफर में पिया मारा, जंहिंजे आए कुफर में पिया मारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। नाले जंहिंजे में हशमत रखियल आ कुफर नाले उमर खां ॾिनल आ। सभिनी के कुफर जी तलकीन तबलीग कंदड़ शैतान खाना। महबूब साईं फरमायो त उमर तू ईंदो आहे तुझे पाछे ते बि शैतान जी नज़र पवंदी आहे त भॼी वेंदो आहे। दुनिया के कुफर जहन्नम ॾे वठी वञण वारो कोशिश करे थियण वारो शैतान उमर जे पाछे खां उहो बि डिॼे थो। पोइ उमर जो मक़ाम छा थो थिए? तॾहिं त अल्लाह जे रसूल फरमायो त लौ कान मिन बादी नबी लकान उमर, मूंखां बाद जे अञा नुबूवत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा त उमर नबी।
जंहिंजे नाले में हशमत रखियल आ कुफुर नाले उमर खां ॾिनल आ जंहिंजे नाले में हशमत रखियल आ कुफुर नाले उमर खां ॾिनल आ जंहिंखां ड्रिजंदा हा इब्लीस पारा जंहिंखां ड्रिजंदा हा इब्लीस पारा सो आ सुहिणो उमर शान वारो जंहिंजे ईंदे लॻी विया नारा सो आ सुहिणो उमर शान वारो सुहिणो हिजरत मदीने करे पियो केरु आहे जो रोके चवे पियो सुहिणो हिजरत मदीने करे पियो केरु आहे जो रोके चवे पियो तंहिंखे ॾींहं जा ॾेखारिया मतारा तंहिंखे ॾींहं जा ॾेखारिया मतारा सो आ सुहिणो उमर शान वारो जंहिंजे ईंदे लॻी विया नारा सो आ सुहिणो उमर शान वारो बाद मूं खां नबी जे अचे हाँ अरबी फरमायो फारूक थे हाँ बाद मूं खां नबी जे अचे हाँ अरबी फरमायो फारूक थे हाँ जंहिंखां काफ़िर कंदा किनारा सो आ सुहिणो उमर शान वारो जंहिंजी पहिरीं मुहर्रम शहादत प्यारो तंहिंसां करणो आस आदत जंहिंजी पहिरीं मुहर्रम शहादत प्यारो तंहिंसां करणो आस आदत जंहिंखे चाहिनि पिया कलमे वारा सो आ सुहिणो उमर शान वारो जंहिंजो ख़त बि बणियो पुर असर आ सुहिणो शहज़ादा रहबर उमर आ जंहिंजो ख़त बि बणियो पुर असर आ सुहिणो शहज़ादा रहबर उमर आ जंहिंजा रुतबा कया रब नियारा सो आ सुहिणो उमर शान वारो जंहिंजे ईंदे लॻी विया नारा सो आ सुहिणो उमर शान वारो।